अस्सलाम वालेकुम साथियों, जी सिंध। दुनिया में जेकी भी तहरीकूं हलंदियूं आहिनि, जेसि ताईं उहे पंहिंजो मक़सदु हासिल नथियूं कनि, तेसि ताईं उन्हनि लाइ हर मरहलो हसास मरहलो हूंदो आहे। छो त दुनिया जी का बि तहरीक कमज़ोरनि जे ख़िलाफ़ न हलंदी, बल्कि मज़लूम तबिको ताक़तवर तबिके ख़िलाफ़ या उन्हनि जे ठाहियल कानूननि ख़िलाफ़ ऐलान जंग कंदो आहे। ताक़तवर तबिके वटि तहरीक जो रुख मोड़ण लाइ केतिरा ई सोर्स हूंदा आहिनि, जॾहिं त मज़लूम तबिके वटि सिर्फ़ जज़्बा हूंदा आहिनि। हिकु मामूली ग़लती, को नंढड़ो मसइलो तहरीक जो रुख बदिलाए सघे थो। वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त हिन वक़्तु सिंध में कैनाल मंसूबे ख़िलाफ़ हलंदड़ तहरीक पंहिंजे उरूज ते आहे ऐं इन विच में प्रोफेसर साजिद सुमरो ऐं क़ौम परस्त लीडरनि जा पाण में तकरार शुरू थी विया आहिनि। हिते सवाल इहो नाहे त केरु सही आहे केरु ग़लति, सवाल इहो आहे त छा हिन तहरीक जे उरूज ते दुश्मन खे इहो मौक़ो ॾियणु सही आहे त असां में दरारूं पइजी चुकियूं आहिनि, हाणे तव्हां भली पंहिंजो कमु कयो। ॾिसो, अहिड़ा मरहला तहरीकनि लाइ ज़वाल साबित थींदा आहिनि, तव्हांखे ख़बर ई कोन पवंदी। भले मक़सदु उहो ई रहे, तसवर तब्दील थी वेंदो। 2010 में अरब मुल्कनि में जेकी इनक़लाब थिया, जिन्हनि खे अरब स्प्रिंग चयो वञे थो, शुरूआति में हुनखे जमहूरियत, आज़ादी ऐं इंसानी हुकूक जी तहरीक सम्झो वियो, पर कुझु मुल्कनि में उनजो नतीजो खाना जंगी जी सूरत में निकितो, जंहिंजो मिसाल शाम, लीबिया ऐं यमन आहिनि। 1966 में चीन में सक़ाफ़ती इनक़लाब जी शुरूआति थी, जंहिंखे माओ ज़ेतुंग कम्युनिज़म जी वापसी जो नालो ॾिनो, पर बाद में उहो ई इनक़लाब सियासी मुख़ालिफ़नि खे कुचलण जो ज़रियो बणिजी वियो, जंहिंजो नतीजो इहो निकितो त लखे माण्हू क़तल थी विया। 2011 में अमेरिका में ऑक्यूपाई वॉल स्ट्रीट नाले तहरीक जो आगाज़ थियो, जंहिंजो मक़सदु सरमायादारी निज़ाम ख़िलाफ़ एहतजाज करणु हो, पर हिकु मामूली ग़लती जे करे उहो पैगाम एतिरो त धुंधलो थी वियो जो माण्हुनि खे इहा ख़बर ई न पइजी सघी त असल मुतालबो छा आहे। फेमिनिज़म मूवमेंट जो मिसाल वठो, जंहिंजो मक़सदु औरत जा बुनियादी हक़ हो, पर तसवर मर्द दुश्मनी ॾिनो वियो, जंहिंजे करे उहा तहरीक पंहिंजो मक़सदु हासिल न करे सघी। 1960 में अमेरिका में हिप्पी तहरीक हलाई वई, जंहिंजो मक़सदु मोहब्बत, अमन ऐं जंग ख़िलाफ़ एहतजाज करणु हो, पर जल्दी उन तहरीक खे मनशियात ऐं जिनसी आज़ादी जो तसवर ॾेई दबायो वियो। साॻी अमेरिका में ब्लैक लाइव मैटर तहरीक शुरू थी, जंहिंजो मक़सदु पुलिस जो कारे रंग जे माण्हुनि ते तशद्दुद करण ख़िलाफ़ एहतजाज हो, पर मीडिया उनखे ज़िंदगी सभिनी जी अहमाई जहिड़ा नारा ॾेई तहरीक जो रुख ई बदिलाए छॾियो। फ्रांसीसी इनक़लाब आज़ादी, मसावत ऐं भाईचारे जे नारनि सां उथियो, पर उन्ही इनक़लाब रीजन ऑफ टेरर खे जनम ॾिनो, जिते हज़ारे माण्हुनि खे गिलोटिन सां क़तल कयो वियो। मतिलबु इनक़लाब आमरियत खे ख़तमु करे पंहिंजी हिकु नई आमरियत क़ाइमु करे वरिती। तुर्की ऐं ईरान में ड्रेस रिफॉर्म मूवमेंट नाले हिकु तहरीक हलाई वई, जंहिंजो मक़सदु जदीद निज़ाम आणणु हो, पर अवाम में मज़हब दुश्मन जो तसवर पैदा थी वियो। तहरीक सोशलिज़म सां बि साॻियो ई असरु कयो। चवण जो मक़सदु इहो आहे त तहरीकनि जा असल मक़सदु आख़िर ताईं साॻिया रहनि, इहो तमामु घटि ॾिसण में आयो आहे ऐं इन जो सबबु हमेशह उहे माण्हू बणिया आहिनि जेके लीड करण वारा बाशऊर हूंदा आहिनि, छो त हर शऊर पंहिंजो हिकु नज़रियो रखे थो ऐं जॾहिं मुख़्तलिफ़ नज़रिया पाण में टकराइजनि था त नतीजो तकरार जी सूरत में निकिरे थो ऐं हर तहरीक में हाकम तबिको इन्ही मौक़े जो इंतज़ारु करे थो। इन्ही तकरारनि जे करे जीए सिंध तहरीक साईं जीएमसी जी ज़िंदगी में मंज़िल न माणे सघी। 1972 में जॾहिं सिंधी ॿोली जी तहरीक हलाई वई, तॾहिं उहे असामा ई हुआ जिन चयो पिए त जेकॾहिं सिंधी ॿोली सरकारी थी वई त उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे परेशानी थींदी। इन्हनि तकरारनि जे करे सिंध में सिंधी ॿोली खे सरकारी सतह ते आणण लाइ वॾी जाखोड़ करणी पई। तंहिं करे वक़्तु, हालत ऐं मौक़ियो ॾिसण खां पोइ क़दम खणजनि त फ़ाइदे में वेंदा आहिनि। भले तव्हांजो आवाज़ु केॾो बि प्यारो छो न हुजे, पर इन जो मतिलबु इहो न आहे त कंहिं जनाज़े में वञी ॻाइणु शुरू थी वञो। असीं सभु ॼाणूं था त जेकॾहिं हीअ तहरीक एतिरो तेज़ी सां अॻियां वधी आहे त इन में सभ खां वॾो हथु क़ौम परस्तनि जो आहे। इन खां अलावा वकील बिरादरी, मज़हबी जमायतूं सभु गॾु बीठियूं आहिनि। प्रोफेसर साजिद सुमरो जी ॻाल्हि कयूं त साईं ख़ुदि बि क़ौम परस्त आहिनि, जंहिंजो ख़्वाबु आज़ाद सिंध आहे ऐं इन में कुझु ग़लति कोन्हे। सिंध जे अदब ऐं शाइरी में प्रोफेसर जो वॾो किरदारु आहे। प्रोफेसर साहिब चवनि था त बैरिया टाउन मसइले में ज़ैन शाह केतिरा पैसा वरिता मूंखे सभु ख़बर आहे, जॾहिं त बैरिया टाउन जे ख़िलाफ़ तहरीक 6 जून 2021 में हलाई वई। जेकॾहिं साईं जिन खे इहा ख़बर हुई त पोइ 4 साल खां पोइ क़ौम खे छो पिया ॿुधाइनि? एतिरो वक़्तु ख़ामोश रहण ऐं हाणे बयानु ॾियण जो मक़सदु छा आहे? ऐं ॿी ॻाल्हि, जेकॾहिं हिते बहस जो दिफ़ा दलीलनि सां थिए त भली कयो। ॾिसो, अहिड़ा मसइला असां हिन मसइले खां पोइ बि ज़हर बहस आणे सघूं था, छो त जिते हज़ारे सिंधी प्रोफेसर सां मोहबत कनि था, उते उन खां वधीक लीडरनि ते अक़ीदो रखनि था। इन करे असां अहिड़नि मसइलनि खे फ़िलहाल पासीरो रखूं जंहिंजो को नतीजो ई न निकिरी सघे। असीं ॼाणूं था हक़ीक़त छा आहे, पर हीउ वक़्तु न आहे, इन करे ख़ामोशी आहे। सचो दोस्त उहो हूंदो आहे जेको पंहिंजे दोस्त खे सचाई खां आगाह करे। पोइ छा तव्हां जॾहिं कंहिं दोस्त जी शादी में वेंदा आहियो, उनखे मुबारक ॾेई मोटंदा आहियो या शादी खां बाद जी ज़िंदगी जे मुश्किलातुनि बाबति आगाह करे ईंदा आहियो? हर ॻाल्हि जो हिकु वक़्तु हूंदो आहे। ऐं आख़िर में बसि इहो ई चवंदसि त हिन वक़्तु सिंध जियापे जी जंग विड़े पई। सचो उहो ई हूंदो जेको इन्ही जंग में पंहिंजो किरदारु अदा कंदो। बाक़ी माज़ी में छा थियो, कंहिंजो किरदारु कहिड़ो रहियो, इहो बाद में ॾिसी वठंदासीं।